भोतार वॾा सिंध जे माण्हुनि में हाणे शऊर अची वियो आहे। कंहिं वॾेरे जी औताक ते हाणे अचनि ई कोन था। टियों ॾींहुं हिकु वॾेरो शहर जो विज़िट करण लाइ निकितो। अवाम मुछनि खां वठी ईअं गीलियो अथसि जीअं कासाई ढोर खे गीलींदा आहिनि। भोतार वॾा पाण बि सॼी ज़िंदगी हराम पंहिंजूं हदूं क्रास करे छॾियूं आहिनि। केॾा ज़ुल्म कयासीं माण्हुनि मथां। साईं हाणे मुंहिंजो मशवरो इहो अथव, जेकॾहिं हिन भेरे इलेक्शन खटणी अथव त सोशल वर्कर थी वञो, आवाम जा मसला हल करियो। जिते बि का फौतगी थी वञे उते ईअं बीठा हुजो जीअं बिला गोश्त जी दुकान ते बीठा हूंदा आहिनि। वॾा पहिरियां आवाम जूं दिलूं खटे उन्हनि खां वोट वठो। हिकु दफ़े रुगो इलेक्शन खटूं, सीट मिली वञे पोइ हिन साॻी आवाम खे डंडो डार वारो ॾींदासीं। वॾा सम्झंदो कर कंहिं ॻाल्हि खे बाबा। वाड़े वाटा वाह, सलाम आहे तुंहिंजे दिमाग़ खे। हाणे वारो कर, लिस्ट तयारु कर। जिते जिते फौतगियूं थियल आहिनि उते ताज़ियत लाइ हलूं। ऐं हिकु ॿी ॻाल्हि ॿुधी छॾ, जिते बि दुआ लाइ हलूं साम्हूं रखियल बादाम ऐं पिस्तनि जी प्लेट ते नज़र हुजई। असुल जीअं मौक़ो मिले ई सभु बादाम पिस्ता पासे वारे खीसे में दॿियूं अचिजांइ। बंगले ते वेही आराम सां खाईंदासीं। असांजो पंहिंजी वीगो गाॾियुनि ते पेट्रोल भराए अवाम जी ताज़ियत लाइ वञूं था। कहिड़ो असांजे चाचे जा पुट आहिनि। वाटा असुल घटि न आहे करणो। जितां बि अचई दॿ पेट में अवाम खे पिनण जहिड़ो कंदासीं बाबा। भोतार हाणे हजम खे घुराए थोरी सेटिंग बि करायो। सॼी उमिरि ग़रीबनि जा हक़ खाई खाई अफ्रीकन वाबू जा मुआंडरा थी विया थो साईं। चोरा घणी बक नाण, कंहिंखे न आहे छॾणो। मुंहिंजा सभु अकाउंट फुल लॻा पिया हुजनि बाबा। भोतार साईं, हराम पाइन में त तुंहिंजी PhD थियल आहे। भोतार वॾा पाण में आहियूं। हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेके पाण ॾोह ऐं हराम पाइन जा कम कया आहिनि, मरण खां पोइ त पाण खे अॻे जहान में कोइटा जे नौरोज़ी छबनि सां कुटींदा बाबा। अड़े वाठा, जेकॾहिं अॻे जान जो मूंखे ख़ौफ़ हुजे हा, मां वॾेरो थियां हा। बाबा छॾे ॾे इहे ॻाल्हियूं। माल ठाह माल। जिते मौक़ो मिले अवाम जा आंड्रा कढी रख। घटि न आहे करणो। कंहिंखे काराइण जो इल्ज़ाम ॾेई चटी वठी अच, कंहिंखे अगवा कराए भूंगो वठ, कंहिंखां मंथलियूं वठ। बाक़ी इलेक्शन वेझो अचे, सोशल वर्कर थी अवाम सां कुल्हो कुल्हे सां मिलाए बीहंदासीं। इलेक्शन खटण खां पोइ अवाम लाइ साॻा डंडा साॻा पादर बाबा। भोतार वॾा जेको हुकुम हुजे तव्हांजो। साईं सिंध जी अवाम बि केॾी बेवकूफ़ आहे। 4 साल उन्हनि जूं खलूं लाए था रखूं, वरी इलेक्शन जे ॾींहंनि में बिरयानी जी प्लेट ते असांखे वोट ॾिनियूं हलिया था वञनि। भोतार साईं, हाणे तव्हां मुछनि खे मखण हणी वेही रहो। अॻिते असां चमचनि जो कमु आहे। ॾिसो त तव्हांखे अटकलियूं सटकलियूं करे इलेक्शन कीअं था कटरायूं बाबा। हक़ीक़त पुछी त जेतिरे ताईं तव्हां जहिड़ा वाठा आहिनि, एतिरे ताईं असां जहिड़ा भोतार बुख कोन मरंदा बाबा। इहे बंगला, इहे वीगो गाॾियूं, ज़मीनूं, प्रॉपर्टियूं, इहे किथां आयूं? जेकॾहिं अवाम सां ज़ुल्म न कयूं त असां भोतारनि जो पेट किथां पलंदो बाबा। समझंदो कर कंहिं ॻाल्हि खे। हाणे चमचा घटि न आहे करणो बाबा। असुल ज़ाहिरी चेहरो असां भोतारनि जो ॿियो आहे, अंदरूनी ॿियो आहे। अवाम कोन सुञाणे सघंदी। बूट हण बूट अवाम खे। वोट बि वठनि, ज़ुल्म बि करेनि। माल ठाह माल। असुल अकाउंट फुल करे छॾ। कहिड़ो रे असांजा चाचे जा पुट आहिनि जो असां वता हुजो अवाम जा मसला हल कंदा। असां भोतार अॻ में कंहिंजा ख़ैर ख़्वाह थिया आहियूं जो अवाम जा ख़ैर ख़्वाह थींदासीं। चूतियो करणो आहे माण्हुनि खे, चूतियो बाबा। जेको बि ख़र्चो कयो आहे सॼो पने ते लिखंदो वञ। इलेक्शन खटण खां पोइ अवाम मथां ज़ुल्म करे अवाम खे बूट हणी इहो सॼो मोल मोटाईंदासीं वाठा।